सफ़र में हन उन्हनि जो सफ़र आसान फरमा। इमाम हुसैन जी ज़रिए तां उनखे पहुँचा। जेके रहिजी विया आहिनि मुंहिंजा मौला उनखे नवाब करबला जी ज़ियारत नसीब फरमा। असां सभिनी खे बि ज़िंदगीअ में बार बार इमाम हुसैन जी ज़वारी जो शर्फ़ अता फरमा। हक़ जे वाली हुज्जत खुदा इमाम महदी जे ज़ुहूर में ताजील फरमा। बानियान जो हिक़ल एहतमाम और इंतज़ाम राह करबला में शुमार फरमा। हिन जी रोज़ी ऐं रिज़्क़ में बरकत इनायत फरमा। मुंहिंजा अल्लाह जिन मोमिनीन जो मुंहिंजे ज़िम्मे दुआऊं हन उहे क़बूल फरमा। मिली जुली हिकु बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। काफ़ी टाइम खां इबादत में मसरूफ़ आहियो। मुंहिंजी दुआ है कि अल्लाह साईं तव्हांखे अहल बैत जे प्रोग्राम में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। क़िबला मोहतरम ॾींहं आहिनि चहलम जा। मूंखां पहिरियां बुज़ुर्गनि फ़लसफ़े अरबईन ते ॾाढो बहितरीन ख़िताब फरमायो। मुंहिंजी तबीयत बि चाहे थी त तालिब इल्म आहियां, किताबनि जी काइनात मां, आरिफ़नि जी कचहरी मां, बुज़ुर्गनि जे गुफ़्तार मां जेको फ़लसफ़ो अरबईन जी मशीअ जो मूं ताईं पहुतो आहे, कुछ साईं जन बयान करे विया आहिनि, कुछ इल्लतूं आऊं बि बयान करणु चाहियां थो अगर तबीयत आहे त। हिकिड़ी सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। आखिर इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे चहलम ते एतिरो ख़र्च दुनिया छो थी करे? पहिरियों सबब त इमाम हुसैन जो चहलम दुनिया मल्हाए इन जे लाइ थी। मासूम तो फरमाए 40 ॾींहं ज़मीन ऐं आसमान इमाम हुसैन जे ग़म में रोअंदा रहिया। हिकिड़ो सबब इहो। घणा ॾींहं? 40 ॾींहं ज़मीन ऐं आसमान इमाम हुसैन जे ग़म में रोअंदा रहिया। इन जे लाइ हिननि 40 ॾींहंनि जी अज़मत आहे। ॿियो सबब इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको चहलम जो ॾींहुं आहे, उन ॾींहं जे लाइ 2 रिवायतूं ॿियूं बि मिलनि त असीरान शाम आज़ाद थी। ही उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते करबला जे मैदान में बचल ख़ानदान जा अफ़राद वठी इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे बाबे जो चहलम अची करबला कयो। हिकिड़ो सबब। ॿियो सबब जाबिर इब्न अब्दुल्ला अंसारी इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे मज़ार मुक़द्दस शुहदाए करबला जो पहिरियों ज़ाहिर आहे, पहिरियों ज़वार आहे, जेको इन ॾींहं ते इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ब्र अतहर ते करबला जे मैदान में पहुतो, जेको चहलम जो ॾींहुं हुयो। हिकिड़ी सलवात पढ़ो। अदद अरबईन 40, ये जो अदद आहे 40, इन जो खोड़ तारीख़ में इम्तियाजी हैसियतूं आहिनि इन अदद जूं। त आख़िर 40 ॾींहंनि खे एतिरी अज़मत छो? 30 ॾींहं बि थी सघनि पिया मरहूम जे लाइ, 20 ॾींहं बि थी सघनि पिया, आख़िर 40 ॾींहं छो? जो मरहूम जो टीजो कंदा आहियूं, टीजे खां पोइ 40 कंदा आहियूं, ऐं वरी पूरी काइनात में कंहिं बि नबी, कंहिं बि इमाम, कंहिं बि पैगंबर, कंहिं बि वली जो 40 मल्हायो नथो वञे। शहादत इमाम अली जी मल्हायूं था 21 रमज़ान, इमाम हसन मुज्तबा जी शहादत 28 सफ़र कयूं था,
साइण खातून जन्नत जी जो है शहादत जी तारीख़ मल्हायूं था, बेन इमामन जे शहादतुन जा अयाम मल्हायूं था। आखिर इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ इहा छो आहे त जीअं असां 10 मुहर्रम मल्हाईंदा आहियूं ईअं ई असां 40 मल्हायूं था। आखिर इन जो सबब छा आहे? हिकिड़ी सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। इन जे लाइ हिकिड़ो इहो सवाल ज़हन में रखिजो, उन जे लाइ आउं हिकिड़ो चैप्टर गुफ्तगू जो खोलियां थो, जंहिंखे अॼु जे दौर में मशी सॾियो थो वञे। मशी मीम शीन या मशी, ही जेका आम पाण मच्छी खाईंदा आहियूं इहा न आहे। मशी मीम शीन या मशी इहो अरबी जो लफ़्ज़ आहे। इहो क़ुरान जे किताब में बि अल्लाह साईं सूरत ताहा आयत नंबर 40 में इहो लफ़्ज़ इस्तेमाल कयो आहे कि इज़ तमशी उख्तुक। ए मूसा उन ज़माने खे यादि कर जंहिं ॾींहुं तुंहिंजी भेण मशी कई। ॻाल्हि सम्झ में अचे थी या न? कहिड़े ॾींहं खे यादि करे मूसा? ओ जंहिं ॾींहुं हज़रत मूसा जी अम्मा हज़रत मूसा खे पेटीअ में बंदि करे दरियाए नील जे हवाले कयो हुयो। त भेण अहिड़ो रिश्तो आहे, भेण अहिड़ो वेझो नातो आहे जो माव मूसा के पेटीअ में विझी दरियाए नील जे हवाले कयो, पर हज़रत मूसा जी भेण जाॾे पेटीअ पई वञे उन जे पोयां मशी कंदी पई वञे, पंध पई वञे, ताकि मां ॾिसां त मुंहिंजो भाव काॾे थो वञे, कहिड़े किनारे लॻे थो। एतिरे ताईं हज़रत मूसा जी भेण इन मशीअ सां गॾु सफ़र कयो, पंहिंजे भाउ सां गॾु। ओ फिरऔन जी दरबार में जॾहिं इहा पेटी खुली तब भेण इन पेटीअ जो पीछो न छॾियो, पंध कंदी, कदम खणंदी, आस्ता आस्ता पंहिंजे तदबीरनि ऐं हिकमतुनि सां फिरऔन जी दरबार में दाख़िल थी वई। कंहिंजी भेण? हज़रत मूसा जी भेण। या मशी आहे। छो थी मशी करे? जंहिंखे क़ुरान चयो आहे कि इज़ तमशी उख्तुक। मूसा यादि कर उहो ज़मानो जंहिं ज़माने में तुंहिंजी भेण मशी कई, पैदल हली, पंध आई, डोड़ी। छाजे लाइ? ताकि हज़रत मूसा अल्लाह जी हुज्जत आहे, खुदा जो पैगंबर आहे। मां इन सां गॾु वञा इन जे लाइ ताकि हुज्जत खुदा खे बचायां, बाक़ी रखियां। फिरऔन जी दरबार में जॾहिं पेटी खुली, बचपन हो न मूसा जो, फिरऔन हुकुम ॾिनो त का दाई घुराई वञे ताकि इन ॿार खे थन प्यारियूं ग़िज़ा जो बंदोबस्त कयो वञे। तव्हां वञी क़ुरान पढ़ो, सूरत ताहा में इहो वाक़ियो पूरो मुकम्मल आहे त हज़रत मूसा कंहिं बि औरत जी थन न पीती। हज़रत मूसा जी भेण अॻिते वधी ऐं जुमिलो थी चवे, अगरि मूंखे इजाज़त हुजे त मां हिकु माईअ जो तव्हांखे तारुफ़ करायां जंहिंजी थन ही ॿार पीअंदो। ही ॿार उन जी थन खां सवा ॿिए जी थन न पीअंदो। हुकुम ॾिनो वियो त कराए तारुफ़। हे ख़ुदा जी हिकमत आहे त जंहिं मां हज़रत मूसा खे दरियाए नील में उछलायो, वरी ख़ुदावंद मुतआल इन भेण जी मशीअ जे करे, इन भेण जे पंध वञण जे करे इन साॻे मूसा खे पंहिंजी माउ जी हंज थो ॾियारे। हज़रत मूसा जी भेण तारुफ़ करायो त फलां जेका आहे औरत, इहा हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां मिलायो। हज़रत मूसा इन जो ही ॿार जेको आहे इन जी थन कंदो। मां आई, मूसा उन जी थन पीती। या न ख़बर पई त मशी कंहिं हस्तीअ जे वजूद खे बाक़ी रखण आहे, हुज्जत खुदा खे ज़िंदा करण आहे। हिते वेठा हो
तॾहिं हज़रत मूसा जी भेण मशी कई, हज़रत मूसा जी भेण मशी कई थोरो पंध, पर हज़रत इमाम हुसैन जी भेण पंहिंजे भाउ खे बचाइण जे लाइ, पंहिंजे भाउ जे ज़िक्र खे क़यामत ताईं बाक़ी रखण जे लाइ 900 मील जी मशी कई। 900 मील भी मिलन था, 1600 मील भी मिलन था, पर करबला खां वठी शाम ताईं जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा 36 शहरनि में, 2 वॾनि दरबारुनि में जहिड़े तरीक़े सां मूसा जी हिफ़ाज़त वञी करे उन जी भेण कई, त जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा पैदल वञी करे पंहिंजे भाउ जो तारुफ़ कराए करबला खां वठी शाम ताईं जेके इन्हनि रियासतुनि में रहण वारा हुक्मरान हुसैन खे बाग़ी पिया चवनि, उन्हनि शहरनि में मंजराए आई त मुंहिंजो भाउ बाग़ी न हो, नमाज़ी हुयो। मुंहिंजे लफ़्ज़नि ते गौर कजो, मुंहिंजो भाउ हिन हुक्मरान जो बाग़ी न आहे, मुंहिंजो भाउ केरु आहे? ओ ऐन ही हिन मशीअ जो साॻो मक़सदु आहे, तव्हां बि पैदल वञो, चाहे नजब खां वठी करबला ताईं 90 किलोमीटर जी मशी हुजे, या चेहलम जे ॾींहुं कंडियारे में जेको जुलूस हुजे, मुख़्तलिफ़ शहरनि में जेके जुलूस निकिरनि था, इन्हनि सभिनी जुलूसनि जो मक़सदु इहो आहे त असां पंध घुमूं इन जे लाइ था, असां पैदल वञूं इन जे लाइ था, ताकि जंहिं जाइ ते असां जुलूस कढियो आहे, जंहिं जाइ ते इहो जुलूस पहुचंदो, सॼो ॾींहुं लॻे, ताकि ज़मानो ॾिसे ही आख़िर ज़िक्र कंहिंजो करण आया आहिनि, हे तारुफ़ कंहिंजो कराइण आया आहिनि, हे मक़सदु कंहिंजो ॿुधाइण आया आहिनि। तंहिंजे करे करबला में शाम ताईं इमाम ज़ैनुल आबिदीन पंध करे इहो तारुफ़ करायो त असां केरु हूं। जुमला ते गौर कजो, करबला खां वठी शाम ताईं इमाम ज़ैनुल आबिदीन जेके बयान कया, ख़ुतबा ॾिना, उन्हनि में सिर्फ़ इहो ॿुधाई त असां केरु आहियूं, पर हुसैन जी भेण करबला खां वठी शाम ताईं तारुफ़ कराईंदी वई त तव्हां केरु आहियो। लफ्ज़ बदलाया, करबला खां वठी शाम ताईं इमाम ज़ैनुल आबिदीन तारुफ़ करायो त मक़तूल केरु हन, साइण ज़ैनब तारुफ़ करायो त कातिल केरु हन। इमाम ज़ैनुल आबिदीन करबला खां वठी शाम ताईं मज़लूमन जो तारुफ़ करायो, करबला खां वठी शाम ताईं अली जी धी ज़ैनब ज़ालिमन जो तारुफ़ करायो। अना लफ्ज़ बदलाए करे चवां कि करबला खां वठी शाम ताईं इमाम ज़ैनुल आबिदीन तवल्ला कंदो वियो, करबला खां वठी शाम ताईं ज़ैनब तबर्रा कंदी। जेके लफ्ज़नि जे हक़ीक़तन को वाक़िफ़ आयो, जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जे ख़ुतबन यज़ीद जे तख़्त खे हलाए, इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे फर्ज़न इमाम ज़ैनुल आबिदीन तारुफ़ करायो त असां कंहिंजा फर्ज़ंद आहियूं, असां कंहिंजी आल आहियूं, असांजो क़ुरान तारुफ़ कीअं करायो आहे, असांजो हदीस तारुफ़ कीअं करायो आहे, पर जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा हिकड़े लफ्ज़ सां मंजरायो, कायनात ते इख्तियारात कहिड़े ख़ानदान जा आहिनि, सिर्फ़ हिकड़ो लफ्ज़ चई कि उसको दरबारे शाम में सनाटो छाइजी वियो, ख़ामोशी छाइजी वई। नोके नेज़ा तां इहो आवाज़ आयो, थोड़ी तवज्जो कजो, नोके नेज़ा तां इहा आवाज़ आई त ज़ैनब जेकॾहिं इहा पावर ऐं इख्तियारात मूंखे ॾेखारणा हुजनि हा त कंहिंजी ज़रूरत ई तुंहिंजे भाउ हुसैन खां को मदीनो छॾाए सघे। भाउ जा जुमला ॿुधी साइण ज़ैनब सलामुल्लाह अलैहा पंहिंजे इन ॾिनल हुकुम तां जॾहिं दस्तबरदार थी त मुअज़्ज़िनन आज़ान शुरू कई। थोड़ो जुमलो ॿुधजां, मुअज़्ज़िनन आज़ान शुरू कई,
जने मुअज्जिन अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते पहुतो तो जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा यो जुमलो चयो के उसकुत सब जने खामोश थी वया तो ज़ैनब यजीद तख्त ते वेठो हो अखियों अखियों में मिलाए करे साइन खुतबो दिनो ते ए यजीद तख्त तू जो वा शाही तू जी आ यो बुधा तो सही यो जो को अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जी गवाही दिनव यो मुहम्मद तू जो नानो आ या मुज़ैनब जो नानो लफ्ज बुधन में आया ये तमा जो नानो आ साइण मुस्कुराए करे जाते पहली दफा दरबार में मुस्कुरायो आ साइण चती दरबार तुंजी मुअज्जिन तुंजा हुक्मरानी तुंजी पर तुंजी ई दरबार में जेका आजान अचे थी या तुंजी शिकस्त जो ऐलान आ मुझे बा हुसैन जी फतह जो ऐलान यानी उन डी जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा एकड़ो जुमलो चई वही त जिता ब आजान जी आवाज बुधन में अचेव मस्जिद कंहिंजी भी हुजे मुअज्जिन केर भी हुजे यो इए न समझो तो सिर्फ आजान आ समझो तो ज़ैनब जे भा हुसैन जी फतह जो ऐलान सलवात पढ़ो मोहम्मद आले मोहम्मद हाणे हाणे साईं अंसारी साहब पढ़ी लथो न उते वेठा सी कचहरी पहली तो आखिर मशीह जो हदफ छाए 90 किलोमीटर नजफ का करबला पंध करण जो हदफ छाए फायदो छाए साईं ॾाढो भलो जुमलो चई वयो पर इन खां पहिरियां हिकिड़ो जुमलो जेको बुजुर्ग खां मूंखे मिलियल आहे वो जुमलो ही आए तो जने पूरी कायनात हसनैन जे बाबे वट जमा थींदी आ न नजफ में तो नजफ जो वाली चवंदो थन तो जन्नत खपेव तो मां अली जे दरवाजे ते काफी आयो इतो जन्नत मिलंदी छो तो नबी चई वियो के या अली अंत कसीम नारे वल जन्नत ए अली तू जन्नत ए जहन्नम जे तक़सीम कंदड़ा जन्नत मां दई सगां तो तवज मुड़े कजो जन्नत मुंह जे दरवाजे ता मिली सके थी पर जे कने तवा के जन्नत खां भी वधिक का शे खपे तो पो नजफ छड़े करबला वञो पो नजफ छड़े करबला वञो करबला में तमा के हुसैन मिली विंदो इयो जन्नत खां वधिक आए छो तो जन्नत हुसैन जी मिल्कियत आ हुसैन उन जो मालिक हुसैन जन्नत जो सरदार आ हुसैन सैयदा है जन्नत जो साईं ॾाढो बेहतरीन हिकिड़ो जुमलो चई वियो जेको तव्हां खे मां हदियो करण थो चाहियां साईं चयो त जॾहिं तव्हां मशी करण शुरू कयो न नजफ खां करबला त हिकिड़ी नियत सां वेंदा कयो त मां हे पंध कयां इन जे लाइ थो तकलीफ़ कयां इन जे लाइ थो ताकि इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो गम मुंहिंजे अंदर में वधीक मिली गम वधी वञे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र मुखे वधीक थे यो 90 किलोमीटर अगर असा गार्डन ते चढ़ाऊं तो बिन 2.5 कलाकन में तहां नजफ का करबला पहुंची सको था पर ये जो 3 डी या 2 डी या 2.5 डी तमा के पंध करण में गुजरन था इन जा इलाही फायदा आन फायदो यो आ जितों गुजरंदो उते वेहंदो मानू उतां जा तमा का पुछंदो किथा आया हो छो आया हो इमाम हुसैन जो तारुफ कराइंदा वेंदो इमाम हुसैन जो मकसद बयान कंदा वेंदो पो जडे यो मशीह जो प्रोग्राम घर घर आम थी वेंदो दर दर ता यो जडे काफिलो आस्ता आस्ता गुजरंदो पो थींदो इए त हर घर में करबला जो जिक्र आम थी क़िबला मोहतरम मशी चहलम जी हकीकत खां आगाह थियो कोशिश कयो त जी 10 मुहर्रम जे डी असा घरन खां बाहर हुंदाऊं चहलम जे डी ते घरन खां बाहर हुजजो वडी आस ही ज़ैनब जी त भा जो चहलम करण करबला वञा रोवण वारो सैयदन के कैद खानो वो मिलियो जंहिंखे छत नहीं मुझो 12 इमाम ज़ियारत नाइया में सलाम तो करे मुझो सलाम आ उन्हनि कैदिन ते जन जा चेहरा गर्मी ऐं सर्दी जी वजह खां सुञाणप जोगा न रहिया इहो शाम जे शहर में इनक़िलाब आयो की सैयदन के कैद करण खां पोइ इन्हनि कैद रिहा छो कया मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधो आहे
अली जूं धियूं जॾहिं नमाज़ फजर पढ़ी क़ुरान पढ़ंदियूं हुन, शाम जो मोमना औरतूं हिक ॿिए खे चवंदियूं हुयूं अहिड़ो सुहिणो क़ुरान त अली जूं धियूं पढ़ंदियूं आहिनि। ओ जॾहिं खां वठी क़ैदी क़ैद खाने में आया आहिनि, इतों बीमार थो गुज़रे शिफ़ा मिली थी वञेसि, बे औलाद थो गुज़रे तो औलाद वारो थी थो वञे, बेरोज़गार थो गुज़रे बरसरे रोज़गार थी थो वञे। नमाज़ पढ़ण खां पोइ एॾो सुहिणो क़ुरान थियूं पढ़नि। हलो गॾिजी इन्हनि क़ैदियुनि खां पुछी अचूं तव्हां किथां जा हो। हे जॾहिं मर्द ऐं औरत गॾिजी निकिरनि पिया न, हिकु ज़ईफ़ा अॻिते वधी करे चवे थी तव्हांखे ख़बर न आहे हिननि जो तारुफ़ तव्हांखे मां करायां। चई कीअं? चई असां रोज़ इन क़ैदीअ जे दरवाज़े जे साम्हूं वञी वेहंदा हुआसीं। इन्हनि क़ैदियुनि में जेका नंढड़ी क़ैदिण आहे न, जंहिंजो नालो सकीना आहे, जे असां हिकु दफ़ा इन रत रोइण वारे क़ैदी खे चयोसीं क़ैदी असां रोज़ हिकु हाजत खणी ईंदा आहियूं पर बयान करे न सघंदा आहियूं, तुंहिंजी शराफ़त खे ॾिसी करे असां इहा हाजत तुंहिंजे अॻियां बयान करे न सघंदा आहियूं। हिकु दफ़ा उन ज़मानत ॾिनी, तव्हां हाजत बयान कयो। उहा मोमना औरत चए थी मां पुछियोमांसि क़ैदी इहा नंढड़ी क़ैदिण तुंहिंजी छा थींदी आहे? इहो रत रोइण वारो क़ैदी चए पियो इहा मुंहिंजी भेण आहे। मां चयोमांसि क़ैदी नाराज़ न थिए त इहा क़ैदिण मूंखे ॾींदे, इन जी मां क़ीमत अदा कंदमि। क़ैदी ॾाढो रत रोनो, रोई करे पुछई त इहा क़ैदिण जो तूं ख़रीद कंदे छा कंदेसि ख़रीद करे? हे त ॾाढी ग़रीब आहे, हे अॻ ई सतायल आहे, हिन खे वठी काॾे वेंदे? चई हिन खे ॾाढो वठी वञी फ़ाख़रा लिबास पाराए गुसुल कराए हिन खे मदीने वठी वेंदमि। मदीने में मुंहिंजो मुर्शिद रहंदो आहे जंहिंजो नालो हुसैन आहे। अॼु खां 4 साल पहिरियां हज ते वई हुयमि, उन्हनि ॾींहंनि में हुसैन खे अल्लाह हिकु धीउ ॾिनी जंहिंजो नालो सकीना रखियो हुई। इहा नंढड़ी क़ैदिण ख़रीद करे फ़ाख़रा लिबास पाराए हिन जो वञी इलाज कराईंदमि। जॾहिं हिन जे रुख़सारनि ऐं कननि जा ज़ख़्म छुटी वेंदा हिन खे मदीने वठी हुसैन जे अॻियां पेश कंदमि। आका मां तुंहिंजी धीउ सकीना जे लाइ कनीज़ आंदी आहे। इहा मोमना औरत चए थी उन ॾींहं खां वठी मां त घर में वेही रोवां थी। क़ैदी ॾाढो रुनो, रोई रोई करे चई मस्तूर ओ जंहिं सकीना जे लाइ तूं हिन खे कनीज़ी में ख़रीद थी करें, ही उहा साॻी सकीना आहे। मूंखे सुञाण, मां उन हुसैन जो पगदार पुट सज्जाद आहियां। चए थी तव्हां इन खां वधीक कहिड़ो तारुफ़ आहे? इहे आम क़ैदी न अथव, इहे जेके क़ैदिणियूं अथव न इहे अली जूं धियूं अथव। रोवण वारो जॾहिं शाम जे औरतनि खे इहा पक थी न वाक़ई अली जूं धियूं आहिनि। इन्हनि शाम में इनक़िलाब आंदो, पंहिंजे मर्दनि खे चयनि या चूड़ियूं पाए घर वेहो या ओसी ताईं घर न मोटिजो जेसीं ताईं अली जी धी ज़ैनब रिहा न थिए। रोवण वारो शाम जे मोमिननि आवाज़ बुलंद कई। हे तव्हां आज़ादारनि जी आवाज़ असर रखे थी। जेसीं ताईं शाम जा मोमिन चुप हुया त अली जूं धियूं क़ैद में हुयूं। जॾहिं शाम जा मोमिन ऐं मोमिनियाणियूं बेदार थियूं न आवाज़ूं बुलंद कनि त अली जूं धियूं ज़्यादा क़ैद रही न सघियूं। अध रात जो मुंहिंजे सज्जाद खे दरबार घुरायूं। सज्जाद तुंहिंजूं क़ैदूं रिहा, तुंहिंजी मर्ज़ी या शाम रहे या वतन वञे।
रिहाई जो नालो आयो तारीख़ लिखे थी सज्जाद केॾी महिल हिन दीवार सां वञी पियो लॻे केॾी महिल हुन दीवार सां सिपाही अची संभालियुसि क़ैदी दुनिया जो दस्तूर आहे जंहिंजो क़ैदूं रिहा थींदियूं आहिनि उहो ख़ुशि थींदो आहे तूं रोए छो थो मुंहिंजो इमाम रोई करे फरमाए थो मुंहिंजो बच्चो छा आहे जो वतन आख़िर पंहिंजी अम्मा जे मशवरे सां रिहाई क़बूल कयईं करबला जी लुट मिली खणी सजाद उते आयो जिते बुआ वेठी हुअसि अम्मा शाम ग़रीबा जी लुट मिली आहे रोवण वारो तारीख़ लिखे थी जनाब ज़ैनब उहा लुट जी गंढ खोली पहिरीं चादर खणी उते आई जिते अकबर जी माउ लैला वेठी भाॼाई चादर तुंहिंजी आहे तूं पा तहां रोई पियो अगर को सैयद वेठो आ ॾिस मुॾे मां बाहूं ॿधी जुमिलो तो पढ़ां ओ जॾहिं चोॾहीं चादर खयईं उहा नंढड़ी चादरी केॾी महिल ज़ैनब अॻिते पे वञे केॾी महिल पोइते रुबाब दामन में हथ विझी पुछो कंहिंजी चादर आहे उन जी आहे जंहिंजे पाइण वारी कान्हे ईअं करबला जी लुट वेरहाई जनाब हुसैन शाम जे तख्त ते वेठल कमीणो हिकिड़ो जुमिलो थो चए सर सभु मोटाईंदुमि पर हिकु न मोटाईंदुमि मां ॿुधो आहे ज़ैनब जो हुसैन सां वॾो प्यार आहे अॼु इम्तिहान वठंदुमि त भाउ ऐं भेण जे इम्तिहान आहे अॼु बि तव्हां शाम वञो अल्लाह कंदो जल्दी शाम जी ज़ियारत खुलंदी हलंदासीं दरबार में हिकु कमरो आहे हुजरो आहे ओ जॾहिं सैयद रिहा पे थिया न हुसैन जो सर उन हुजरे में बंदि कयो वियो हो यज़ीद हुकुम ॾिनो त ज़ैनब भरी दरबार में भाउ खे सॾे इन हुजरे मां इहो सर ॿाहिरि अची ज़ैनब जे हथनि ते लहे मां ज़रूर वापसि कंदुमि रोवण वारो चवंदा पूरी दरबार घुराई वई साइणनि खे ॿियारे वियो जॾहिं न हो खोली मल उन जे घर में सर पियो हो उतां सिपाही खणी अचनि पिया त रस्ते में कुछ मोमना औरतूं बीठियूं सिपाहियुनि खे हथ ॿधी चवनि थियूं जेतिरी क़ीमत चओ असां ॾियण जे लाइ तयार आहियूं हिकु दफ़ा हुसैन जे सर जी ज़ियारत करायो क़ीमत तय थी जॾहिं न उन पेटीअ जो दरवाज़ो खोलियो वियो दर खुलियो हिकु मोमना हुसैन जे सर जे मथां मुंहुं रखी चए थी अॼु तुंहिंजी भेण ज़ैनब जी मोहब्बत जो इम्तिहान आहे हुसैन भरी बाज़ार दरबार में जेको सॾई उन जे सॾ ते वञे या न वञे पोइ जॾहिं उमुल मसाहिब ज़ैनब सॾई न वञण में देर न कजां तव्हां रोई पियो भरी दरबार में जॾहिं मुंहिंजी साइण पंहिंजे भाउ ते सलाम पढ़ियो न ईअं उन हुजरे में अॼु बि उहा नंढड़ी दरी मौजूद आहे दीवार में शिगाफ थियो उतां हुसैन जो सर निकितो त सही पर हुसैन जो सर हेठि लहे न पियो तमां मूंखां पुछो हुसैन जो सर परवाज़ कंदो पियो वते लहे छो न पियो ईअं फिज़ा जी आवाज़ आई हुसैन बचड़ा लहे छो नथो अचे मां ॻोल्हियां थो मूंखे धी नज़र नथी अचे भेण जे हथनि ते लही आहे धी सां मिलण थो चाहे थोरी देर खां पोइ शाम छॾींदासीं हुसैन तोखे धी मिलाईंदासीं मोमिनो भरी दरबार में भेण जे हथनि ते जॾहिं साल खां पोइ भाउ जो सर आयो न ऐं शबीर रोई करे पहिरियों सवाल इहो कयो ज़ैनब वक़्तु कीथो गुज़राई साइण रोई करे फरमाए थी अदा हुसैन मुबारक हुजई तुंहिंजी नस्ल बची वई मुंहिंजी ख़त्म थी वई हुसैन तुंहिंजे वञण खां पोइ नाने जो उम्मत ॾाढो सतायो ॾुख घणा आहिनि
शाम खां वठी करबला ताईं तुंहिंजो सर मां खणंदम तुंहिंजे वञण खां पोइ जेतिरियूं तकलीफ़ूं आयूं मां ॿुधाईंदी हलंदी मां छॾी शाम में सैयद रहा शाम जे मोमना औरतूं ज़ैनब खे पुरसो ॾींदियूं रहियूं 6 ॾींहंनि खां पोइ जॾहिं सज्जाद काफ़िलो वठी शाम खां निकितो हिकु चौराहे ते सज्जाद बीह रहियो तो असांजो गयूर इमाम दो फरमाए अम्मा हितां 4 रस्ता था निकरनी अम्मा एक रस्तो वने तो यसरब अम्मा ॿियो रस्तो वापस शाम टियों रस्तो करबला चौथे जो नालो न खयई रोंदो रोंदो सैयद जमीन ते वेही रहो और वणवारा महमल मावाद आई सज्जाद बुधाए छो न तो चौथो वञे दो गरीबन जे कब्रिस्तान समझी वियो न अम्मा चौथो रस्तो वञाई तो उन कब्रिस्तान जे में मां भेण दफनाई इन्हें पखी के हटाए सजाद वठी हलो उन कब्रिस्तान जेका रोज पुछंदी हुई पखी काॾां था वञनि अना लफ्ज बदलाया सजाद जका रोज चवंदी गई अदा असा वतन कदे वठी हल कब्र ते चऊंस उथ चादर पात वतन हलो रोवण वारो रोंदो रोंदो महारी सजाद काफिले के वठी आयो भेण जी कब्र सलाम कयई कब्र हली वई आदरा आवाज आई अदा मुबारक हुजई ओ मुबारकूं जो ॾे थी छा मुंहिंजो अलमन वारो मोटी आयो मुबारकूं जो ॾे थी छा मुंहिंजो अकबर मुंहिंजो न मुंहिंजो कासिम रोई पियाओ त जुमिलो चवां इमाम फरमायो सकीना क़ैदूं रिहा थी वई कब्र मां बथल हथ ज़ाहिर थिया रोई चयई तूं थियूं मां त उहे ई क़ैदणा जी अकबर जी जागीर मां हथ बधराया अन्ना मुझे गले में तोक पातला अन्ना मां मेले चोले में दफनायलाऊं भेण उथ वतन हलऊं आवाज आई आओ वतन उहे वञनि जंहिंजूं क़ैदूं रिहा जंहिं जुमिले लाइ मां महिनत कई आहे भेण बाबो वठण आयो उथ बाबे जो सर खणी आयो आहियां अदा तहां वतन वञो मां बाबे जी अज़ादारी शाम में कंदम बाबे जे ज़िक्र करण जे लाइ मूंखे शाम छॾियो वञो
सकीना तू त कब्र में आ अज़ादारी की कंदे जुमलो दुखियो आ सकीना तू त कब्र में दफन थियलाऊं बाबे जो जिक्र की कंदी रोई करे फरमायई जॾहिं सिज लहंदो हर कंहिंजी कब्र ते चराग बरंदो ओ सजाद सकीना जी कब्र ते ऊंदाई दिसी ज़मानो पुछंदो ही के गरीब जी कब्र आ जंहिंजी कब्र ते दियो बारण वारो कोई न आहे हर को तारुफ कराईंदो करबला वारे हुसैन जी धीअ सकीना असां वञूं था करबला को नापो बाबे जे चहलम करण लाइ करबला वेंदुमि आवाज़ याद सजाद मुंहिंजूं ब अमानतूं थी हिकु चादर ॿिया दुर इहो जुमिलो आहे जंहिंजे लाइ महिनत कयूं अदा मुंहिंजो तो वटि ब अमानतूं आहिनि दुरनि जे पाइण जे क़ाबिल न आहियां मुंहिंजा कन अञा ज़ख़्मी आहिनि अदा सजाद ये दुर खणी मदीने मुंहिंजी भेण सुगरा खे ॾेई चइजां सकीना सलाम पई ॾेई चवई पई सुगरा सुठो थे जो करबला न आए अदी चादर कंहिंखे दी मोकिले चई करबला खणी दरिया जे किनारे वञा उते हिकु मैयत पई हूंदई जंहिंजा बाज़ू कटियल हूंदा इहा चादर वञी मुंहिंजे चाचे जे कदमनि ते रखजां चइजां सलमन वारा ओ मुंहिंजा चाचा सकीना माफ़ी पई वठई ओ चाचा न मोकिलियां न तुंहिंजा बाज़ू कटजना ओ चाचा तू हुजे मुंहिंजा दुर न लहना रोण वारा सजाद काफ़िलो वठी महार पकड़ियई हिकु ॾींहुं अरबईन में चहलम जे ॾींहं में बाक़ी हिकु ॾींहुं बचो आहे जेके चहलम न करे सघिया हो झोली फैलाए दुआ घुरो अल्लाह अव्हां खे बि नसीब करे हिकिड़ो सबब ही आहे जॾहिं सजाद काफ़िलो वठी करबला पहुतो हे जेके पंध वञनि था करबला जेके पंध वञनि था न जो हिकिड़ो सबब इहो आहे पहिरियों सबब इहो आहे जॾहिं सजाद काफ़िलो वठी करबला जे वेझे पहुतो जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी जो ग़ुलाम आहे जंहिंजो नालो अतिया आहे अतिया चए थो जाबिर शाम जे तरफ़ खां हिकु काफ़िलो थो अचे मां वञा इन्हनि खे चवां हिन नगरी मां सवार थी न गुज़रो हितां पैदल गुज़रो करबला जी नगरी मां कोई सवारी ते न गुज़रे रोवण वारो जी अतिया अॻिते वधो छा ॾिसे हिकु मुसाफ़िर जंहिंजे कमर सां मार बदल आहे सिर जा वार खुलियल थस अखियुनि मां रत पई थी वयसि पोयां टे महमलनि जन महमलनि जे कजावन में मस्तूरातनि अतिया सलाम करे चए थो रत रोइण वारा मुसाफ़िर इन जाइ ते बि मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे चवनि था जी सजाद काफ़िलो रोकियो न हिन पुछो तूं केरु आहे मन अंत औरत रोइण वारा केरु आहे अॻियां जवाब मिलियो अना ग़रीबुल वतन मां मुसाफ़िर आहियां काॾां थो अचे मिन शाम काॾां वञण जो इरादो आहे मुंहिंजो इमाम तो फरमाए इलल मदीना मदीने जो नालो आयो आहे अतिया रोई करे चए थो पंहिंजो तारुफ़ करा मदीने छो थो वञे मुझो इमाम तो फरमाए तू पंहिंजो तारुफ़ करा की मुझे काफ़िले खे रोकियो थी चे तो जे कॾहिं तू तो गुज़रण तो चाहे तो पोइ हिन नगरी मां न ॿाहिरां गुज़रणो पवंदई मुझो इमाम तो फरमाए इन नगरी में मुझो कम आहे अतिया चए थो पोइ तोखे सवारियुनि ते न पैदल वञणो पवंदो मुझो इमाम तो फरमाए अतिया
जो तो टोरे के जो हुक्मा अतिया चे तो हिन नगरी जो एक बादशाह वा जो नालो अब्बास अब्बास जो हुक्मा हिता जेको अचे पंध वने पैदल वने ओ मोमिनो जने गाजी जो नालो आयो पोया मुझी मुर्शिद ज़ादी जो आवाज आयो सज्जाद उठ विहार अम्मा अम्मा अगई तू 1600 मील जी थकाई हला पोया आवाज आई आ पहिरिया गैरन जा हुक्म मने ब पंध कयम हाने त मुझे अलमन वारे जो हुक्म हाने त मुझे गाजी जो हुक्म अतिया जने मोहब्बत भरिया जुमला बुधा हथ बदी चे तो एडो जो एहतराम सांती गालाए बुधा इन जो गाजी सा को नातो पोया आवाज आई अतिया वन इन नगरी जे बादशाह के चाओ गाजी भेण ज़ैनब मोटी आई ओ हुक्म हलाइण वारा मुर्शिद मोटी आया थई डोड़ंदो आयो जाबिर के अहवाल दिनई जाबिर चेस तो अतिया इनन सिका गुस्ताखी त न कई जदो बियो कुछ कोन चेम एतरो चयो मान त हिते सवारी ते न पंध हलणो पवंदई जे जवाब केड़ो मिलियो च पोया एक बीबी ही उन गालायो पेरिया गैरन जा हुक्म मनम हाने अलमन वारे जा छो न मनींदम जाबिर इब्न अब्दुल्लाह अंसारी चेदो अतिया सहारो दे मां हलना मता हुसैन जी वारिस ज़ैनब मोटी आई हुजे मता उन जे इमामत जो हकदार ज़ैनुल आबिदीन हुजे मोमिनो अगते आयो जाबिर इब्न अब्दुल्लाह अंसारी नजर जे लिहाज से हाफिजो नजर न हस सलाम कहीं जन जवाब बुधाई न जाबिर रोई करे चतो या आवाज तो मुझे मौला सज्जाद जी आ ए भाकुर पाए रोई करे पर मैं तो सज्जाद तुझे बाबे जी गुर्बत जो अरमाना सज्जाद तुझे भा अकबर जा अरमान तुझे चाचे अलमन वारे जा अरमान सबनी जो पुरसो दई बाकिर चे दो बाकिर जो बाबो फरमाए दो जाबिर वठी हल उन मज़ार ते जिते बाबो सुतल चवंदा हर मां पांजे पांजे पुट जे मक़बर ते वई पर अली जी धी ज़ैनब हुसैन जे कब्र ते आई सलाम करे चे थी अदा बाहर चे दिस सज्जाद मोठाए आई तारीख लिखे दी तमाम ज़ैनुल आबिदीन पंजे बाबा जी कब्र जो तावीज़ खोलियो जी तावीज़ खोले न सर दफनाइण जे लाए जनाबे ज़ैनब पंजे गरीब भा जो सर खणी जडे कब्र जे मथा आई सज्जाद सर संभालियो ज़ैनब गश करे वई मोमिनो की चवा जनाबे ज़ैनब जी भा के डिठो आ जी दिसी वई ही उवई हुसैन जे जिस्म में तीर लगल जी पंजे भा के दिसी वई ही न इए बदन में तीर पेवस्त हुया मोमिनो जी जो जनाबे ज़ैनब पंजे भा के डिठो आ कटल गल मा आवाज आई ज़ैनब दे आवाल वक्त की थो गुजरई रोई करे फरमाती अदा वक्त गुजरी वियो आ कुछ गुजरी विंदो मां तुझो सर खणी आई इयो बुधा मुझो अकबर किथे आ इयो बुधा मुझो अलमन वारो काते अला लानतुल्लाहि अला कौमि ज़ालिमीन सयअलमुल्लज़ीना ज़लमू अय्यमन कलबन यनकलबून खुदाया तो के वास्ता मोहम्मद व आले मोहम्मद मोमिनीन जो है कलील पुरसो पंजे दरबार में मंजूर फरमा मुझा अल्लाह तो के वास्ता मोहम्मद व आले मोहम्मद बानियान मजलिस जो है क़यल नगर न्यास मजलिस से अज़ा मोमिनन जो हिन जाए ते अची वेहण इबादत में शुमूर फरमा हुसैन जी अम्मा ज़हरा के राज़ी फरमा मुझा मौला जबल वलद परवेज मंगल बीमार उनके बीमार करबला जो वास्तो थी मुझा मौला शिफा इनायत फरमा अदा दुखियो जुमलो चयो आहे
एजाज़ चए थो साइण सकीना जो उहो वेण ॿुधायो जेको 10 जी रात इमाम हुसैन पंहिंजी धीअ खे दिलासा ॾिना। शबीर 10 जी रात उते आयो जंहिं जाइ ते सीने जो तावीज़ बिठो। माफ़ कजो जेके इन मजमे में सैयद नरम मिजाज वेठा हो। धीअ खे हाँ सां लाए फरमाईंदो सकीना तुंहिंजो बाबो अॼो की रात जो मेहमान सकीना ज़िंदगीअ जी जेतिरी निंड करणी तई अॼु करे वठ सुभाणे बाबे जो सीनो न मिलंद। मां तव्हां खां पुछां थो जंहिं धीअ खे ख़बर पवे मुंहिंजो बाबो अॼो की रात जो मेहमान आहे निंड कंदी? शबीर सिधो ज़मीन ते सुतो धीअ जो सर सीने धीअ जो पाण खे सीने ते सुम्हारियईं। ईअं रुखसारनि ते हथ रखी फरमाईंदो सकीना अखियूं बंदि कर त लोरी ॾियां। रोई करे फरमाईंदी बाबा बस त ॾाढा थी कयां पर निंड नथी अचे। बाबा दिल थी चए त जी भरे मां तुंहिंजी ज़ियारत करे वठां। बाबा मूंखे निंड नथी अचे बस जेतिरो टाइम आहे ॾिसंदी रहां। दुनिया जो दस्तूर आहे अॼु बि जॾहिं नंढड़ा ॿार सुम्हंदा न आहिनि मारियूं झोली में सुम्हारे लोरियूं ॾींदियूं आहिनि। हिकिड़ी लोरी हिते ॿी शाम जे क़ैद खाने में बि ज़ैनब हंज में सुम्हारे लोरियूं ॾींदी हुई। सकीना के सीने दे सुमारे अकबर जो बाबो लोरी ॾींदे जुमलो तो चए या नूर ऐनी या बर्द क़ल्बी समपो सकीना अञा रात पई ओ अखियां दा नूर दिल दा सुकून समपो सकीना अञा रात पई। जुमलो थिया मुंहिंजी धी सकीना ओ हाज़िर हई पियो दसीना अञा रात पई समपो सकीना ओ कल रोंदी रासे झिणका झले से समपो सकीना अञा रात पई नादान बचड़ा दिल जान बचड़ा अञा रात पई समपो सकीना। मुंहिंजा मौला इन्हनि अज़ादारनि जी अज़ादारी मोमिनीन जो गिरियो मुंहिंजा मौला पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। मुंहिंजा मौला तोखे वास्तो आहे मोहम्मद आले मोहम्मद जो इन्हनि सभिनी अज़ादारनि खे करबला जूं ज़ियारतूं नसीब फरमा शाम जूं ज़ियारतूं नसीब फरमा बकिया जूं ज़ियारतूं नसीब फरमा। असांजे ॿारहें आका हुज्जत ख़ुदा जे ज़हूर में ताजील फरमा। मुंहिंजा मौला तोखे वास्तो आहे मोहम्मद आले मोहम्मद जो तमामु अज़ादारनि जो नेक हाजतूं पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। जेको जेको अज़ादार जिते जिते मज़लूम करबला जे प्रोग्राम खे आम करण ते ख़र्च करे थो मुंहिंजा मौला उन्हनि जी हिफ़ाज़त फरमा। जिते जिते अज़ादार रहनि था उन्हनि जे घरनि खे ॻोठनि खे शादो आबाद फरमा। मुंहिंजा मौला इमाम हुसैन जे अज़ादारनि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। मुंहिंजा मौला अयाज़ फ़कीर जे रिज़्क़ में बरकत इनायत फरमा उनजे तौफ़ीक़ात में इज़ाफ़ो फरमा। मुंहिंजा मौला उन जूं जेके नेक हाजतूं आहिनि पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। तोखे वास्तो आहे मोहम्मद आले मोहम्मद जो असांजी दुआ पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउ दुआ व बिफ़ज़लिका व रहमतिका या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा